या अल्लाह मूंखे हिदायत ॾिया। अल्लाह ताला हिदायत उनखे ॾींदो आहे जंहिंजी दिलि में तलब हूंदी आहे, जंहिंजी दिलि में तड़प हूंदी आहे ऐं जंहिंजी दिलि में अना हूंदी, ज़िद वग़ैरह हूंदी आहे त उन माण्हू खे अल्लाह ताला हिदायत न ॾींदो आहे। त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जे अंदरि ज़िद हुई, अना हुई, जंहिंजे करे अल्लाह ताला उनखे हिदायत ॾियणु ई न चाहे पियो। Indeed, their prayers fill no stomachs. त अल्लाह ताला हिदायत बेतलबे खे न ॾींदो आहे, हिदायत उनखे मिलंदी आहे जंहिंजे अंदरि तलब हुजे। या अल्लाह मूंखे हिदायत ॾिया। अल्लाह ताला जी रहमत कंहिंजी मुहताज न आहे ऐं अल्लाह ताला इंसाफ़ करण वारो आहे। अल्लाह ताला दुनिया जे अंदरि हर माण्हू खे इख़्तियार ॾिनो आहे, चाहे दुनिया जे अंदरि उहो कुफ़र खे इख़्तियार करे या ईमान खे इख़्तियार करे। यानी हिदायत जा असबाब बि इंसान पाण ई इख़्तियार करे सघे थो ऐं गुमराही जा इख़्तियार बि इंसान पाण ई इख़्तियार करे सघे थो।